मुल्क दुश्मनन सां का बि ॻाल्हि ॿोल न थींदी। दहशतगर्द पाकिस्तान जी तरक्की ऐं सीपे खे रोकण चाहिनि था। संदन किरियल इरादा कंहिं बि सूरत में कामयाब न थींदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो वफ़ाक़ी काबीना जे इजलास खे ख़िताब। वज़ीर आज़म चयो त हुकूमत दहशतगर्दनि जे ख़ात्मे लाइ पाक फ़ौज खे सभु वसीला फ़राहम कंदी। दुश्मननि जी एजेंडा ते कम कंदड़ दहशतगर्दनि खे का बि रिआयत न ॾिनी वेंदी। रुगो पाकिस्तान जे आइन ऐं झंडे खे तस्लीम करण वारनि सां ॻाल्हियूं थींदियूं। काबीना ऑपरेशन अज़म इस्तेहकाम लाइ 20 अरब रुपयनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। रिकॉर्डिक मंसूबे जी सिक्योरिटीअ लाइ बि 1 अरब 95 करोड़ रुपया मंज़ूर। 1 लख टन खंड एक्सपोर्ट करण जी बि मंज़ूरी। सदर आसिफ अली ज़रदारी सां वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नकवी ऐं बलोचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी जी मुलाक़ात। बलोचिस्तान में सिक्योरिटी ऐं अमन अमान जी सूरतहाल ते ॻाल्हियूं। सदर खे बलोचिस्तान में दहशतगर्दी वाक़िअनि बाबति ब्रीफिंग बि ॾिनी वई। सदर आसिफ अली ज़रदारी दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ असराइता क़दम खणण जी हिदायत करे छॾी। नाराज़गी जे नाले ते जबलनि मथां चढ़ी मासूम शहरनि जो क़तल कंदड़ दहशतगर्दनि सां का ॻाल्हि न थींदी। ऑपरेशन ते भले 1000 अरब रुपया ख़र्च थी वञनि, हर हाल में अमन बहाल कयो वेंदो। नाइब वज़ीर आज़म इसहाक़ डार सेनेट में ख़िताब कंदे चयो आहे त बलूचिस्तान वाक़े ते समूरी क़ौम सोगवार आहे। हिन वाक़े ते सियासत न थियण घुर्जे। ॻाल्हियूं सिर्फ़ उन्हनि सां थींदियूं जेके आइन ऐं रियासत पाकिस्तान खे तस्लीम कनि था। सेनेट इलेक्शन तरमीमी बिल ऐं बल्दियाती इदारनि बाबति तरमीमी बिल बि मंज़ूर करे वरिता। बलोचिस्तान में दहशतगर्द हमलनि बाद वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नकवी जी कोयटे आमद। वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी सां मुलाक़ात। अमन अमान बाबति इजलास जी सदारत बि कई। मोहसिन नकवी चयो आहे त दहशतगर्दनि लिकी वार कयो आहे। ऑपरेशन जी ज़रूरत न आहे। दहशतगर्द हिकु ऐसे जी मार आहिनि। दहशतगर्दी जी रिथाबंदी कंदड़नि खे बि सोघो कयो वेंदो। वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी चयो आहे त दहशतगर्दनि जो पीछो जारी आहे। दहशतगर्दनि ते ख़तम कयो वेंदो। चीन बलूचिस्तान जे दहशतगर्द वाक़िअनि जी मज़म्मत कंदे पाकिस्तान सां सिक्योरिटी सहकार वधाइण जी आछ करे छॾी। चीन जे परॾेही तर्जुमान चयो आहे त बलूचिस्तान में दहशतगर्द हमलनि दौरान हयातियूं ज़ाया थियण ते ॾुख पहुतो। चीन दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाइनि, समाजी ॿधी ऐं इस्तेहकाम खे बरक़रार रखण लाइ पाकिस्तान जी भरपूर हिमायत जारी रखंदो। सिक्योरिटी फोर्सेस जो वादी तेरा में ऑपरेशन फितना अल-ख़्वारिज जा 25 दहशतगर्द मारिजी विया। फायरिंग जी ॾेवट में 4 जवान बि शहीद थी विया। ISPR चयो आहे त ॻुझे इतला ते ज़िले ख़ैबर जे इलाइक़े तेरा में ऑपरेशन कयो वियो। ऑपरेशन दौरान फायरिंग जी ॾेवट में 25 दहशतगर्द मारिजी विया। हथियार ऐं बारूदी मवाद बंदि कयो वियो। चीन जी पीपल्स लिबरेशन आर्मी जे सरबराह जनरल ली खे निशाने इम्तियाज़ मिलिट्री ॾियण वारी तक़रीब। सदर आसिफ अली ज़रदारी चीनी लिबरेशन आर्मी जे सरबराह खे निशाने इम्तियाज़ सां नवाज़ियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ, सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी, आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर ऐं ॿियनि जी बि तक़रीब में ख़ुसूसी तौर शिरकत। सिंध जी राजधानी कराची समेत सूबे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हिकु भेरो ॿीहर बरसात। हवा सां गॾु बरसात दौरान केतिराई घर ड्रही पट पइजी विया। छतियूं ऐं भितियूं किरण सबबि हिकु औरत फौत, 25 खां वधीक माण्हू ज़ख़्मी।
कराची, हैदराबाद, ठट्टो, बदीन, मिठी, टंडो मोहम्मद खान, सजावल, कंदकोट, बाण सैदाबाद, नसरपुर, कढण, तलार, घोड़ाबारी ऐं मीरपुर साकरो में वसकारो, नंगर पारकर, गुलाड़ची, निंदो, नसीराबाद, मांझंद, सकरण, लाड़काणो, गढ़ीखेरो, नवाबशाह ऐं कादिरपुर में भी मींहुं पियो। मीरपुर साकरो में बरसात तबाही मचाए छॾी, 40 खां वधीक घर ढही पट, 25 खां वधीक माण्हू ज़ख़्मी। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बेहल्की बरसात, मौसमियात खाते सुभाणे बरसात जी शिदत में इज़ाफ़े जी अॻकथी करे छॾी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो बरसात बाबति मुख़्तलिफ़ ज़िलनि जे डीसी सां फ़ोन ते राब्तो, बरसात बाबति ॼाण वरिती। वॾे वज़ीर हैदराबाद नवाब शाह, मीरपुर ख़ास, उमरकोट, थरपारकर, सांघर, टंडो मोहम्मद खान ऐं सजावल जे डीसी सां राब्तो कयो। वॾे वज़ीर पारां बरसात दौरान अवाम जे जान ऐं माल जो तहफ़ुज़ यक़ीनी बणाइण जी हिदायत। मुराद अली शाह चयो त हेठां वारनि इलाइक़नि अहम रोड ऐं रस्तनि ते मुल्तान में तूफ़ानी बरसात, रोड रस्ता ऐं घर ॿुॾी विया। 2 कलाकनि दौरान 147 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड। बरसात 48 वरियनि जो रिकॉर्ड टोड़े छॾियो। बलोचिस्तान में दहशतगर्द हमलनि में शहादत माणी तड़पाक फौजी ऑफिसर ऐं जवाननि जी जनाज़ा नमाज़ बाद अबाणनि इलाइक़नि में तदफ़ीन। कैप्टन मोहम्मद अली कुरैशी शहीद, नायक अताउल्लाह शहीद, सिपाही मोहम्मद सलीम शहीद ऐं सिपाही मोहम्मद यासिर बशीर शहीद जी तदफ़ीन कई वई। ISPR मूजिब पाक फौजी ऑफिसर्स ऐं जवाननि जो आख़िरी रस्मूं मुकम्मल फौजी एज़ाज़ सां अदा कयो वियो। कैप्टन मोहम्मद अली कुरैशी जी जनाज़ा नमाज़ में कोर कमांडर लाहौर बि शरीक थियो। सिंध में वधीक हिकु सहाफ़ी क़तल। रावंती जे कचे में हथियारबंदनि जे हमले में सहाफ़ी बचल गुंजो क़तल थी वियो। वारसन ऐं कलम थणनि जो SSP आफ़ीस आॾो धरणो, जवाबदार गिरफ़्तार करण जो मुतालबो। सहाफ़ी बचल गुंजो जी जनाज़े नमाज़ बाद अबाणे ॻोठ में तदफ़ीन। वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं सीनियर वज़ीर शर्जील इना मेमण पारां सहाफ़ी जे क़त्ल ते ॾुख जो इज़हार। क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी हिदायत। मुराद अली शाह चयो आहे त कचे में ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन खे वधीक असराइतो ऐं तेज़ कयो वञे। सिंध जे तालीम खाते में वधीक 76 मुलाज़िम घोसड़ू हुअण जो इंकशाफ। FIA परॾे में रहंदड़ वधीक 76 मुलाज़िमनि जी ट्रेवल हिस्ट्री तालीम खाते हवाले करे छॾी। तालीम खाते जे परॾे में रहंदड़ मुलाज़िमनि जो अंक 157 थी वियो। मॉनिटरिंग एंड एवोल्यूशन जे डायरेक्टर सेक्रेटरी तालीम खे ख़त लिखी घोसड़ू मुलाज़िमनि खे बरतरफ़ करण जी सिफ़ारिश करे छॾी। घोसड़ू मुलाज़िमनि में अब्दुल बासित मेमण, कोमल कुमारी, संजा, ज़ाहिदा अज़ीम, बतूल फातिमा ऐं ॿिया शामिल। सिंध हाई कोर्ट हॉक्सबे ते ज़मीन जी अलाटमेंट ख़िलाफ़ दरख़्वास्त स्टे ऑर्डर में बात करे छॾी। हॉक्सबे ते 6000 एकड़ ज़मीन जी अलाटमेंट ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी सैद ज़ैन शाह ऐं ॿिया अदालत में पेश थिया। अदालत स्टे ऑर्डर में बात कंदे ॿुधणी 11 सेप्टेम्बर ताईं मुलतवी करे छॾी। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच मीरपुर ख़ास शहर जे पार्क, फुटपाथ ऐं ॿियनि अवामी हंधनि तां कब्ज़ा ऐं कारोबारी सरगर्मियूं ख़त्म कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। एडवोकेट कांची मेघवार जी दरख़्वास्त ते जस्टिस अदनान अल करीम मेमोर ऐं जस्टिस अमजद अली बोहियो ते ॿधल बरुकनी बेंच फ़ैसिलो ॿुधायो। अदालत फ़ैसिले में चयो आहे त चांदनी चौक खां जरवारी चौक ऐं ग्रीन बेल्ट खे असल शक्ल में आणे उतां समूरियूं कमर्शियल सरगर्मियूं ख़त्म कयूं वञनि। शहर जे रोडनि, घिटियुनि ऐं फुटपाथनि तां कब्ज़ा ख़त्म कराया वञनि ऐं पब्लिक पार्क्स खे बहितर कंडीशन में आंदो वञे। अदालत पारां हुकुम ते अमल करे 3 हफ़्तनि अंदरि रिपोर्ट जमा कराइण जो बि हुकुम। कोटड़ी बैराज मां निकिरंदड़ 4 किनालनि में पाणी छोड़ बंद। केतिरनि इलाइक़नि में पीअण जे पाणी जो बहिरान पैदा थी वियो। ओल्ड फुलेली, न्यू फुलेली, अकरमवा ऐं केबी फीडर में गुज़िरियल ॾींहं खां पाणी छोड़ बंदि थियण सबबि हैदराबाद, ठट्टो ऐं जानचोरो समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पीअण जे पाणी जो बहिरान। शहरी पैसनि ते पाणी ख़रीद करण ते मजबूर।
दी लाड़काणो यूनिवर्सिटी में कानूनी घुर्जूं पूरियूं करण ऐं वॾे वज़ीर जी इजाज़त खां सवाइ कॉन्ट्रैक्ट ते ग्रेड 1 खां 20 ताईं जा 35 मुलाज़िम भर्ती करण जो इंकशाफ। वक्ती वाइस चांसलर मोहम्मद उस्मान कीरियो मुबैना तौर कानून जे उबतड़ प्रोफेसर, टीचिंग असिस्टेंट लेक्चरर्स, लैब इंजीनियर, लैब टेक्नीशियन, लैब असिस्टेंट ऐं क्लर्क समेत मुख़्तलिफ़ पोस्टुनि ते भर्तियूं करे छॾियूं। 19 ग्रेड जे डायरेक्टर एडमिशन काशिफ अली जतोई खे हटाए संदसि चार्ज 74 वरियनि जी रिटायर्ड प्रोफेसर मोहम्मद उर्स शेख हवाले कई वई। सर्च कमेटी पारां 3 महीना अॻु वॾे वज़ीर सैयद मुरादिल शाह खे नाला मोकिलण बावजूद यूनिवर्सिटी जो मुस्तक़िल वीसी मुक़रर न थी सघियो। पीसीबी पाकिस्तान ऐं बांग्लादेश विच में बी टेस्ट मैच दौरान शागिर्दनि जी स्टेडियम में दाख़िला मुफ़्त करे छॾी। शागिर्दनि लाइ यूनिफॉर्म ऐं तालीम इदारे जो कार्ड हुअणु लाज़मी करार। शागिर्द कंहिं बि VIP इंक्लूज़र में वेही मैच ॾिसी सघंदा। पहिरीं मैच जियां ॿी मैच में बि तमाशाइनि खे स्टेडियम आणण लाइ मुफ़्त शटल सर्विस बि हलाई वेंदी। भारतीय क्रिकेट बोर्ड जो सरबराह जय शाह ICC जो बिना मुक़ाबले चेयरमैन चूंडिजी वियो। जय शाह 1 डिसंबर खां उहिदे जी चार्ज संभालींदो। सिंध जे रुमानवी शहर इमदाद हुसैनी जे विछोड़े खे 2 वरिया विहामी विया। इमदाद हुसैनी नज़म समेत शाइरी जे सामुरिक सनफ़ुनि ते तब आज़माई कई। ऐं हॉलीवुड जी एनिमेटेड फिल्म सोनिक दी हेजहॉग 3 जो ट्रेलर जारी। फिल्म हलंदड़ साल 20 सेप्टेम्बर ते सिनेमा घरनि जी ज़ीनत बणजंदी।